कया पियो त तव्हां ज़ौक़ ऐं शौक़ वारा अनाउंसमेंट वारे असांजे महिरबान साथी आलिम सगोरी ॻाल्हायो पे त उनजे ॻाल्हाइण मां मूंखे महसूस थियो ऐं तव्हांजे वर्दी ॾियण जवाब ॾियण ऐं उन सां ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे उन मौलाना नवाब अली सिकंदरी साहब ऐं असांजनि सिकंदरी आलिमनि माशाअल्लाह तव्हां ते वॾी कोशिश कई आहे, महिनत कई आहे ऐं तव्हां बि उन्हनि जूं ॻाल्हियूं मञियो था, सम्झो था। जेकॾहिं मां इहो सही सम्झो आहे त पोइ इन पंहिंजे धर्म खे क़ाइमु रखिजो ऐं इहो धर्म पंहिंजो सलामत रखिजो। जेकॾहिं मां ईअं सम्झो सही आहे, जे मन जी चुक आहे तो कुछ देर में जाहिर थी पवंदी त मौलवी साहब या तो ये चुक ही तो ये भुल है तो गलत समझो पर बड़े आया आयो हाणे सारा वालो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि अल्लाह तबारक व तआला बजबर कलाम मजीद में इरशाद फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे त हक़ीक़त अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे मथां वॾो एहसान फरमायो आहे जो अल्लाह तबारक व तआला मोमिननि वझां वॾी इज़त वारो ऐं वॾे शरफ़ वारो रसूल रवानो फरमाए छॾियो आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे त हक़ीक़त अल्लाह तबारक व तआला मोमिननि जे मथां वॾो थोरो फरमायो आहे, मोमिननि जे मथां वॾो एहसान फरमायो आहे। ॿियो अल्लाह तबारक व तआला मोमिननि जी जिन्स वझां यानी जिन्ननि वझां कोन रवानो फरमायो आहे, मलाइकनि वझां रवानो कोन फरमायो आहे, बल्कि अल्लाह तबारक व तआला मोमिननि जी जिन्स वझां वॾी इज़त वारो वॾे शरफ़ वारो रसूल रवानो फरमाए छॾियो आहे। इला अल आलमीन वो रसूल तो रवानो छो फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला उन हबीब खे मोकिलण जो सबब मुझे रब ज़ुल जलाल पाण बयान फरमायो आहे त मां हबीब हिन जे करे रवानो फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बेसत जो बयान फरमायो आहे यतलू अलैहिम आयातिही पारो सबब अल्लाह तबारक व तआला हबीब जे बेसत जो बयान फरमायो आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आयो इन जे करे जे अल्लाह तबारक व तआला जो आयतूं जो महबूब तव्हां सभिनी खे ॿुधाईंदो वञे ऐं तव्हां खे मुस्तफा करीम पाक ऐं साफ़ बणाईंदो वञे। यतलू अलैहिम आयातिही हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जो आयतों तिलावत फरमाइण जे लाइ आया है व युज़क्कीहिम ऐं तव्हां खे पाक करण जे लाइ आया है। आलिम सगोरा वेठल आहिनि, इहे आलिम सगोरा तव्हां खे ॿुधाईंदा अबा तज़कियो इन माना खे चइबो आहे तूं सौनी ज़ुबान में सम्झ में कपिड़ो मेरो थी पवंदो आहे, हुनखे मेरो लॻी पवंदी आहे, हुनखे ॻाल्हाइण लॻी
नबी मोदिया उनके सर्फ मखबोआ उनके साबुण मखबोआ साबुण हर रखा कोई उनके धोई करे अच्छो उजरो कबोआ इनके जेको तस्कियो करण साफ करण वना असांजा अंदर गुनाहन जे करे सफा मेरा थियल होया मुस्तफा करीम ईंदा भया असांजा अंदर हबीब जे सदके उजरा थी विया हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बेसत जो सबब इहो आहे क़ुरान जी तालीम ॾियण जे लाइ हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तशरीफ़ वठी आया व युज़क्कीहिम हबीब तस्कीनो फरमाइण जे लाइ आया हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह ऐं हबीब तव्हां खे क़ुरान पढ़ाइण सेखारण जे लाइ तशरीफ़ वठी आया ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तव्हां असां खे हदीस पढ़ाइण जे लाइ आया इलाहुल आलमीन छा हबीब जे अचण खां पोइ असां खे ख़बर कान हुई अल्लाह तबारक व तआला फरमायो तव्हां मुंहिंजे हबीब जे अचण खां पोइ गुमराह हुयो मां पंहिंजो दिल पर नबी मोकिले करे तव्हां खे गुमराहीअ खां बचाए वरितो आहे अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरीअ में हबीब जे आमद जो ज़िक्र फरमायो आहे पर वो थोरो तो जी खिदमत में अर्ज़ कंदुसि घणो कोन कंदुसि पर अक्सर तौर ते तो जी खिदमत में इहो अर्ज़ करणो आहे त हबीब आया छो आदम जी ज़रूरत जेडी महिल आदम आयो आहे छा ज़रूरत पूरी कान थी आहे छा मूसा नबी आयो आहे छा ज़रूरत पूरी कान थी आहे छा नूह नबी आयो त ज़रूरत पूरी कान थी हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह आयो छा ज़रूरत पूरी कान थी आख़िर एड़ो वफ़दार नबी जेको 1.25 लख नबी जो वफ़दार आहे आख़िर में रब ज़ुल जलाल उन नबी खे छो रवानो फरमायो अदा इन में वॾो राज़ रखियलु आदम आयो हज़रत नूह आयो हज़रत इलियास आयो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम आयो सुनो मूसा आयो सुनो ईसा आयो अदा मुंहिंजा भाउ वज़ीर इहे समूरा नबी हुया इन्हनि मंझां 313 रसूल हुया पर जेको हाणे तोड़े मुंहुं ते आयो आहे उहो रुगो नबी नाहे बल्कि नबियुनि जो बि नबी आहे रसूलनि जो बि रसूल आयो बुरो हुयो कमज़ोर हो अची आरीअ जाम उजारियो लाथो सभु लोग तां हाड़े धड़ीअ होर छोरियो चुगण सिखियो हो पुन्हो कया मोर पोइ आयो सो अतोर जंहिं ॾुखियो ॾिखणहारियो आख़िर हबीब आया छो हबीब जे आमद जो मक़सद कहिड़ो आहे तवज्जो फरमाइजा तकरीर त्रिखी कान थींदी मुख़्तसर थी तवज्जो से ऐं तकरीर में हिक ॻाल्हि ॿी सां जुड़ियल आहे ॿी टी सां टी चौथी सां चौथी पंजी सां पंजी छहीं सां छहीं आख़िरी सां पहिरीं न ॿुधई ॿी सम्झ में कान ईंदई ॿी न ॿुधई टी कान ईंदई पोइ जहिड़ी आहे जीअं तहिड़ी वञे तंदे ख़बर ई कान पवंदी तकरीर जो टाइम पूरो थी वेंदो लिहाज़ा तवज्जो फरमाइजो मां तव्हां सां क़ुरान पाक जी रोशनीअ में ऐं हदीस जी रोशनीअ में कुझु ॻाल्हाइण घुरां थो त अल्लाह जो कलाम तोसां मूंसां कचहरी कहिड़ी थो करे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम हज़रत आदम नबी रवानो फरमायो तो सुभान अल्लाह नबी आया छो सबब कहिड़ो आहे अल्लाह तबारक व तआला इंसान खे पैदा फरमायो क़ुरान में अल्लाह तबारक व तआला इंसान जेके हज़रत इंसान चइबो आहे इहो इंसान अल्लाह तबारक व तआला खे प्यारो आहे अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनि तक़वीम अल्लाह इंसान के सुहिणो ख़लक़ियो आहे हथ हुन जा सुहिणा
अखियूं अल्लाह तबारक व तआला उनखे सोड़ियूं अता फरमाए अदा जानवर बि तो ॾिठा साफ़ उन्हनि वंज आहे खाइनि उहे बि था पीअनि उहे बि था चुफ्ती उहे बि कनि था नर उन्हनि में बि आहे मादी उन्हनि में बि आहे पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ तो में ऐं उन्हनि जानवरनि में अल्लाह तबारक व तआला फ़र्क़ पैदा फरमायो आहे अल्लाह जॾहिं जानवर पैदा फरमाया अल्लाह ईअं कोन फरमायो त मां इन्हनि खे सोनो पैदा फरमायो आहे मां इन्हनि खे भलो पैदा फरमायो आहे अल्लाह तबारक व तआला ईअं उन्हनि लाइ हरगिज़ कोन फरमायो बल्कि अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे लाइ इंसाननि जे लाइ अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में ऐलान फरमायो ओ हज़रत इंसान मां तोखे ईअं कोन पैदा फरमायो आहे मुंहिंजी काइनात में सभ खां हसीन मां हसीन मखलूक मां त तूं ऐं इंसान तोखे पैदा फरमायो आहे जेको सुहिणो आहे हथ उनजा भला पेर उनजा भला अखियूं उनजूं भलियूं अल्लाह तबारक व तआला अकुल जी दौलत उनखे अता फरमाई आहे अकुल जी दौलत अल्लाह तबारक व तआला उनखे नसां नवाज़ियो आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ क़ुरान पाक खां पुछूं इलाहुल आलमीन तुंहिंजे हिन ज़मीन ते हिन आसमान ते इलाहुल आलमीन बिलख़ुसूस हिन ज़मीन ते आसमाननि ते नबीहनि जिन जो वजूद आहे क़ुरान पाक बयान फरमायो आहे हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम हो इंसान मझावा वो आसमान में मौजूद है और हकीकी सरजमीन इंसान जी ही है जे जमीन जे बोले ते तो रहंदो आहे आखिर इंसान के पैदा छो फरमायो अल्लाह कुरान में इन जो जवाब अता फरमायो अल्लाह ताला फरमायो व मा खलक़तुल जिन्ना वल इंसा इल्ला लियअबुदून इंसान तोखे बेकारो पैदा कोन कयो ऐं इंसान गांव चढ़ण लाइ जानवर खोड़ आहे बेहू खोड़ आहे ढकियो खोड़ आहे ऐं इंसान तोखे चढ़ण लाइ मां पैदा कोन कयो आहे इलाहुल आलमीन तो असांखे पंहिंजी इबादत लाइ पैदा फरमायो आहे इलाहुल आलमीन छाजे करे तो असांखे पैदा फरमायो आहे अल्लाह तबारक व तआला खे गर्ज़ कोन्हे अल्लाह तबारक व तआला खे हाजत कोन्हे अल्लाह जे लाइ मलाइका तस्बीह करण वारा खोड़ आहिनि जेके नूरी मलाइका पर अल्लाह फरमायो ऐ इंसान मां तोखे कंहिं ॿिए कम लाइ पैदा कोन कयो आहे मां तोखे फ़क़त इबादत जे लाइ पैदा फरमायो आहे जानवर पैदा किए तेरी वफा के वास्ते चांद सूरज और सितारे सब ज़िया के वास्ते खेतियां सरसब्ज हैं तेरी ग़िज़ा के वास्ते सारा जहां तेरे लिए और तू खुदा के वास्ते ये आसमान तो लाए ये चंद तो लाए ये सिज तो लाए ये हवाओं तो लाए ये बरसातों तो लाए इलाहुल आलमीन है आसमान तो लाए छुआ अल्लाह फरमायो तो लाए मां ढक बनायो आहे ओला ज़मीन छुआ जे ज़मीन जे मथा तू हलंदो वती पंहिंजा फ़ाइदा वठंदो वती ये हर शइ तो लाए आहे पर तू इन्हनि शयुनि जे लाइ न आहे अल्लाह तोखे पंहिंजे लाइ पैदा फरमायो आहे जरूर अल्लाह तोखे के खास कम लाइ पैदा फरमायो ज़ाहिरा वाट त दसीनो न हलणो कीअं आहे जिंदगी कीअं गुज़ारणी आहे अल्लाह हेठ अचण खां पाक आहे छाहे चओ पाक आहे चओ छाहे तो हेठ अचण खां अल्लाह जेका जाइ आहे छो छाजे करे सवली ॻाल्हि कया जाए जेका हूंदी आहे उहा महदूद हूंदी आहे महदूद तो सवलो अखर आहे जेको सम्झो था पर थोरी हिन जी तशरीह कयां माना जाए जो ओला हूंदो आहे मिसाल ये मस्जिद ओला है वो हिन भित ते खुटी पई जाए जो ओभर आहे वो हिन भित ते ये मस्जिद खुटी पई अब ही उत्तर हुआ ये उत्तर हिन भित ताईं मस्जिद शरीफ जी हद आहे हेॾां ॾखिण हुआ हिन ॾखिण जी हद इहा भित आहे इन जो मतिलबु आहे ये मस्जिद शरीफ हिन जे अंदरि महदूद आहे हाणे तोड़े जो ही भितूं खणी छॾ
थोड़े जो उत्तर ताईं हलियो वञो, थोड़े जो ॾखिण ताईं वञी समुंड खे खण, थोड़े जो ओभर खां तूं वञी करे हिंदुस्तान खे बि पार कर, थोड़े जो ओलह खां वठी करे तूं अरबुस्तान खे पार कर। पर वरी महदूद आहे, महदूद आहे, महदूद आहे। ऐं अल्लाह जी जेका ज़ात आहे, रब जी ज़ात ला महदूद आहे, जेको ला महदूद आहे उहो महदूद जे अंदर नथो अची सघे। महदूद आहे, हद वारी आहे। पर जेकॾहिं ईअं चऊं त बाबा न हलो मञो ज़रा पंहिंजी अहिड़ी का कुदरत ॾेखारे जो अल्लाह तबारक व तआला भला हिन जहान में अल्लाह जी कुदरत आहे, पर अल्लाह जहान में कोन्हे। फ़र्क़ु सम्झिजो। माना तव्हां हींअर किथे वेठा हो? मस्जिद में। चओ चओ मस्जिद में चओ त सम्झ मस्जिद या मस्जिद अंदर, ईअं न। इहो तो मां चवणु चाहियां, अल्लाह जी कुदरत आहे, निज़ारा आहिनि, पर ईअं चवण त अल्लाह मस्जिद में मौजूद आहे। असांजे विच में यानी अहले सुन्नत ऐं अहले सुन्नत जा जेके मुखालिफ़ तरीक़ा आहिनि उन्हनि में इहो ई फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे? जेके अहले सुन्नत व जमात जा मुखालिफ़ तरीक़ा आहिनि खोड़ नाले असांजी ज़रूरत कान्हे, लॻो असांजो इहो कमु आहे। असां पंहिंजी ॻाल्हि कंदा आहियूं, असां क़ुरान पाक बयान कंदा आहियूं, असीं हदीस पाक बयान कंदा आहियूं। हाणे उहा कंहिंखे सम्झ में अचे या न अचे, नाले खणण जी ज़रूरत असांखे कान्हे। अहले सुन्नत व जमात जा जेके मुखालिफ़ तरीक़ा आहिनि, मिसाल आहे के निमाज़ में ॿ दफ़ा टे टे दफ़ा हीअं कंदा हूंदा, इत्मिनान सां आराम सां, बस जी ज़रूरत नाहे, ज़िंदगी ज़रूरत नाहे, फिरमेवारीअ जी ज़रूरत नाहे, इख़्तिलाफ़ जी ज़रूरत नाहे। जे उस्ताद मूंखे मञियो ऐं उहा ॻाल्हि तव्हां तस्लीम कयो त तव्हां केॾी महिल इम्तिहान ख़ातिर पुछिजो त हीअ ख़बर अल्लाह किथे आहे, त जवाब में चवंदा त बाबा अल्लाह आसमाननि में आहे, पंहिंजे अर्श ते आहे। कोई त अजीब ॻाल्हि थी वई, सोनीअ सिंधीअ में पुछिबो त ॾे ख़बर जॾहिं आसमान कोन हो, आसमान अल्लाह ठाहियो, जॾहिं आसमान कोन हो त तॾहिं रब काथे? फ़र्क़ु आहे। इहा ई ॻाल्हि सम्झाइणी आहे। बाबा आसमान वा ख़ल्क़त अल्लाह जी, अल्लाह पैदा कयो न, यानी खयो पियो, यानी खयो पियो त अल्लाह मुक़द्दीम आसमान मुक़द्दीम पई थी आहे बराबरि। रब सां बराबरी के शइ आई, सम्झो था? लिहाज़ा अहले सुन्नत व जमात छा थी चवे, एॾो सुहिणो अक़ीदो, एॾो सुहिणो तरीक़ो, उहे ज़मीन ते किथे बि अहिड़ो तरीक़ो आहे कोन सुहिणो, छो त हे मुहम्मदी तरीक़ो। इन करे ईअं न चइबो त अल्लाह ज़मीन में आहे, न मां वेठा इहे फतवा ॾींदा अल्लाह आसमान में आहे, न। हा ईअं चइबो हिन ज़मीन में मुंहिंजे रब जी कुदरत जा निज़ारा, लखे जानवर था जंगल में गुज़ारिया, लॻी समर तन सां, लॻी पाए पारिया, असुर जो उथी पह जो साईं संभालिया, असुर जो उथी पह जो साईं संभालिया, लखे कहे कराया यारा बुखारा, सो अल्लाह 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 अल्लाह, फलक अर्श कुर्सी सनी कहे बनाया, सो अल्लाह 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 के सब में जो था वो सा कर दो, फलक अर्श कुर्सी ज़मीन पे बनाया, सो अल्लाह 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 हुआ। दुनिया आदम जो जिस्म कहीं बनायो,
बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो आदम जो जिस्म कहे बनायो बिना पियो जे पैदा ईसा कहे करायो फिरौन जी झोलिया में मूसा कहे पायो फिरौन जी झोलिया में मूसा कहे पायो जमीन दे नबी कहे उमाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया सो अल्लाह 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 इंसान जी हिदायत दे रहा पान अचन का पाक हुआ कोई लगे करे तो ये जमीन महदूद हुआ अल्लाह तबारक व तआला मकाम का पाक हुआ जाय का पाक हुआ हेठ का पाक हुआ मथे का पाक हुआ सजी का पाक हुआ खपी का पाक हुआ उत्तर का पाक हुआ दक्षिण का पाक हुआ ओलह का पाक हुआ ओभर का पाक हुआ छो अदा ये उत्तर ओलह दक्षिण ये सब रब पैदा फरमाया है ये अल्लाह तबारक व तआला जा पैदा कयला अगे कौन हुआ वो रब के इजाद फरमायो या नहीं समझो ऐ मोजा भाव अजीज अरे अल्लाह अचन खा पाक हुआ ऐ तू अल्लाह तबारक व तआला का डायरेक्ट फैज वठन का ओने में तो में ताकत जो तू अल्लाह तबारक व तआला की तजल्ली बर्दाश्त करे सके तो अल्लाह तबारक व तआला तो जे जिन्स मजा एड़ा नूरानी इंसान पैदा फरमाया यानी चूंडिया जो हिकड़ो तरफ तब रब खां फैज़ वठंदो आहे ऐं ॿियो तरफ वरी तोखे फैज़ अता फरमाईंदो आहे भला हसन के अल्लाह जो नबी चयो वींदो आहे इन जे करे उन नबी जा पासा हूंदा इस्लाम ऐं अहले सुन्नत व जमात ऐं अहले सुन्नत व जमात जा जेके मुखालिफ तरीक़ा है उन्हनि में ऐं असां मंझि इहो ई फ़र्क़ु आहे हो चवंदा आहिनि नबी असां जहिड़ो आहे खाईंदो आहे पीअंदो आहे उथंदो आहे वेहंदो आहे शादियूं कंदो आहे उनजी औलाद हूंदी आहे इन जो मतिलबु आहे हू फ़क़त हिक पासे खे ॾिसंदो आहे पर उन पासे जे नज़र ई कोन कंदो आहे जंहिं पासे खां अल्लाह जो नबी रब जो दीदार बि कंदो आहे पर मुस्तफ़ा करीम अख बि कान छिंभी रब जो दीदार जे इन्हनि जी हिक पासे खां नज़र आहे हबीब जे खाइण पीअण हालांकि बेमिसाल आहे उन बेमिसाल खाइण पीअण ते वीचारा भुलिजी पिया ऐं उन्हनि इहा नज़र कई आहे त नबी असां जहिड़ो आहे वीचारनि खे भुल अची पई आहे मां चवां थो त तूं खाईंदो आहे पीअंदो आहे उपासियूं ॾींदो वरितंदो आहे तुंहिंजे पेट में खाधो पवंदो आहे तरीअब आहे ताहिर आहे फ्रूट फल खीर आहे पर इहो तुंहिंजे पेट में ॾींदो आहे पलीत थी पवंदो आहे जेॾी महिल उनखे तूं ॿाहिरि कढंदो आहे त पलीती थी पवंदी आहे पर अल्लाह जो नबी उन जो मक़ाम ई आहे त नबी जे पंध सां गुज़रंदो आहे उहो पंध बि ॿुधाईंदो आहे त मुंहिंजो दिलबर नबी हाणे हाणे हितां गुज़री वियो आहे इहो ई फ़र्क़ु आहे इस्लाम जी हक़ीक़ी तालीम में ऐं इस्लाम जे मुखालिफ़नि में इहो ई फ़र्क़ु आहे अल्लाह तबारक व तआला नूरानी जमात पैदा फरमाई आदम बि उन्हनि मंझां हुआ हज़रत इब्राहीम बि उन्हनि मंझां हुआ हाणे नबूवत जी हस्ती जेका आहे उन हस्तीअ जा पासा हिकिड़ो पासो ज़ाहिरी बशर आहे अमा नबीअ जे बशर हुजण जो इनकार न कबो छो त क़ुरान पाक जो फ़ैसिलो पर याद रखिजो नबीअ खे पाण जहिड़ो बशर चवणो बेअदबी आहे बशर त चवणो आहे पर चवणो आहे बशर त आहे पर असां जहिड़ो बि न आहे याकूत बि पत्थर आहे हक़ीक़ बि पत्थर याकूत पत्थर हक़ीक़। हिकिड़ा पत्थर गोॾनि में जा धिका खाई, ॿिया पत्थर हक़ीक़। हिकिड़ा पत्थर गोॾनि में जा धिका खाई, ॿिया पत्थर हक़ीक़। हिकिड़ा पत्थर गोॾनि में जा धिका खाई, ॿिया पत्थर हक़ीक़।
एकड़न जी ट्रक बटन हज़ारन में मिलंदी आहे। अब किरेश वठ, अब तू फिलनी शइ वठ, अदा तू फिलनो पत्थर वठ, अदा तू रूड़ो वठ, अदा पत्थर ही गोवा पत्थर हू गोवा, पर अदा बटन हज़ारन ते याकूत को न मिलंदो आहे, अदा हीरो जवाहिर लाल मोती को न मिलंदो आहे। ऐं आम माण्हू चवे त याकूत बि पत्थर वा ऐं रोड ते विछाए जहिड़ो पत्थर इहो बि पत्थर वा, ॿई बराबरि त माण्हू चवंदा अकुल ते हथ हण आहिनि ज़ाहिर में जिन्स में पत्थर हुजण में गॾु, पर इहो रोड़ो वा याकूत याकूत वा त मञणो पवंदी मुल्ला तूं मुंहिंजो नबी बेमिसाल वा। जो अकुला इन ज़माने में असां वटि खोड़ अहिड़ा मिसाल पिया क़ुर बि ॿुधायो हदीस ॿुधाई, पर अकुल ॿुधाए इस्तेमालु कबो ॾिसो न। ये रोज़ ॾिसो पिया पत्थर ॾिसो पिया, सीमेंट ॾिसो पिया, सीमेंट में पत्थर जो क़िस्म आहे हिकिड़ो ख़ासि केमिकल आहे। माण्हू चए थो साईं इहे सभु बराबरि, मां त चवां थो एतिरे क़दुरु उहो बि इंसानु वॾो बेवकूफ़ आहे जेको अॻे खे चवे सियाणा हो सम्झिजो इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि मां कॾहिं न कंदो आहियां, फ़िरक़े वारीअ जी ॻाल्हि मां पसंदि ई न कंदो आहियां। इल्म जी ॻाल्हि, हदीस जी ॻाल्हि, क़ुर जी ॻाल्हि करणु मुंहिंजो हक़ आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ थोरो सोचिजां, पर पीउ खे ईअं कोन चयो आहे पुट बाबा जहिड़ो तूं इंसान अहिड़ो मां इंसान, जहिड़ो तूं अहिड़ो मां, तव्हां जी हथ मां वठी करे मां टोलींदुसि छॾियो थियो आहे। अॻे लाइ इहो अखर न चइबो आहे, इहो लाइ ईअं कीअं थो चए त तूं ऐं मां ॿई बराबरि हो, छो जो हिलाली पंहिंजे पीउ खे ईअं नथो चई सघे अबा तूं ऐं मां बराबरि हो। मां चवां थो सचो उम्मती बि कॾहिं ईअं न चवंदो त नबी ऐं मां बराबरि हो। सिद्दीक़ अकबर चयो त महबूब असां जहिड़ो कोन्हे, अलाह हुनजो शान बुलंद फरमाए। बस हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे, हाणे अलाह ताला अहिड़ी जमायत चूंडी जंहिं जमायत जा ॿ पासा ईअं सम्झ त शीशो जीअं हूंदो आहे न साफ़ सुथरो, उन शीशे में पुठियां हिकिड़ो ख़ासि मसालो लॻल आहे, उन शीशे खे तूं साम्हूं झलींदो हीअं कंदो वार पियो ठाहींदो, दाढ़ी पियो ठाहींदो, इहो आईनो, हिनखे छा चइबो आहे? हिनखे चइबो आहे आईनो। जेको आईनो उनजे अंदरि अक्स तुंहिंजो अची वेंदो आहे। हाणे मां तोखां पुछां थो त हिन आईने जे अंदरि जेको तोखे ॾिसण में अचे थो उहो तूं पाण अंदरि वेठो आहीं या तुंहिंजो अक्स? लॻे थो मां रुखी तकलीफ़ तूं अंदरि कोन वेठो आहे, तूं पंहिंजे वजूद में पंहिंजी जॻह ते क़ाइम आहे। उहा उते रोशनी आहे, उते तुंहिंजो ओलड़ो आहे, उते तुंहिंजो अक्स आहे। उहो अक्स उन में नज़र अचे थो त उहो अक्स बि हुजे, चेहरो बि हुजे, आईनो बि हुजे, पर जे उन चेहरे में अखियूं न हुजनि त आईने में कुझु नज़र ईंदुसि छो? आईनो हमरा जो कुझु वेचारे जे अखियुनि में नूर कोन्हे, पोइ उन मां फ़ाइदो नथो वठी सघे। अल्लाह ताला इहे हस्तियूं पैदा फरमायूं जिनखे नबी चइबो आहे। नबी अल्लाह ताला जी ज़ात हिन ज़माने में ज़माने जे अंदरि अचण खां पाक आहे। तो में ताक़त नाहे जो रब ज़ुल जलाल खां उहो फैज़ डायरेक्ट वठी सघी, पर हिदायत त तोखे ॾियणी आहे न, उनजो मक़सदु कीअं पूरो थिए? पोइ अल्लाह तबारक व तआला आईने खां वधीक अच्छा हुजरा उहे नबी असांजे अंदरि रवाना फरमाया, जिन नबियुनि जे अंदरि रब जे नूर जो ओलड़ो हूंदो आहे। तूं उन्हनि जी हस्तीअ खे आईने में ॾिसंदो वेंदो ऐं उनजे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो वेंदो आहे। अलाह तोखे सवाब ॾींदो वेंदो। उनजा ॿ पासा आहिनि नबियुनि खे, जिन हिक पासे खां ॾिठो न उहे भुलिजी विया, जिन नबियुनि खे सिर्फ़ु हिक पासे खां न सम्झणा खाए पिया रहंदा ॾींहं पिया। हक़ीक़त में छो मां किताब खणी आयो आम तौर ते ॿाहिरि में किताब खां तकरीर करणु ॾुखी पए छो? तव्हां हिते तव्हां हिते लाहियोसीं माशाअल्लाह
काफिल दे ता इन लायो से तकरीर हुई 20 मिनट और उन्होंने माशाल्लाह को 55 मिनट 60 मिनट ताईं मौलवी साहब थोड़ी रात पढ़े वो इन जे करे ता का किताब जी गाल करण दुखी हुंदी आ तो ता जी या लगदी आ खुशबू तवा के लगदी आ या दुखी पर इंशाअल्लाह ताला मां ता के रोजे वाले जी दुआ सा एडी छाए बुधाई जोरा पतो के सीने जे रहंदी इंशाअल्लाह ताला मां तो के सोली करे बुधाया पर हाने इहा गाल पूरी क्यों को हिते था अचो हदीस पाक जे किताबने जीअं तो की कुरान ऐं हदीस जी रोशनी में जेका मां गुफ्तगू कयां थो असां सलात सोने ते सल्लल्लाहु